बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं हूं उस्ताद अब्दुल गफ़ार। आप देख रहे हैं मेरा यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो के साथ आपकी खिदमत में। दोस्तों, आज हम सिंध टेक्स्ट बुक क्लास 6 में से सबक 12वां पढ़ेंगे, जिसका उन्वान है सनत ऐं ज़राइत। आप दोस्तों से गुजारिश है, अगर आप चैनल पे नए हैं तो चैनल को सब्सक्राइब, वीडियो को लाइक, शेयर और अपनी कीमती राय से ज़रूर आगाह करें। चलते हैं सबक को सिंधी में पढ़ने की तरफ। सबक 12 सनत ऐं ज़राइत। अॼु 6हीं क्लास जा शागिर्द अली हसन ऐं मोहसन अली स्कूल वेंदे कणक जे ॿनीअ मां गुज़रिया त खेनि कुझु मशीनूं नज़र आयूं। सलाह कयाऊं त इन्हनि मशीननि बाबति उस्ताद खां पुछंदासीं। ॿई दोस्त क्लास में पहुता त अहिड़ी ॻाल्हि ॿियनि शागिर्दनि सां बि कयाऊं। सभिनी सलाह कई त उस्ताद खां इन बाबति कुझु मालूमात वठंदासीं। थोरे देर बैदि उस्ताद जीअं ई क्लास में पहुतो त ॿारनि उथी बीही संदसि आदर भाव कयो। अली हसन उथी बीही चयो त साईं, जेकॾहिं इजाज़त हुजे त अव्हां खां कुझु सवाल करियूं। उस्ताद खेसि चयो त हा पुट, तव्हां भली सवाल करियो। अली हसन पुछियो त साईं, अॼु आऊं ऐं मुंहिंजो दोस्त मोहसन अली कणक जे फ़सल मां गुज़री रहिया हुआसीं त उते कुझु मशीनूं बीठल हुयूं। उन बाबति कुझु ॿुधायो त उन्हनि मशीननि जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि। उस्ताद अली हसन खे चयो त पुट, अव्हां तमामु सुठो सवाल कयो आहे। इन सवाल जो ताल्लुक़ ज़रई साइंस ऐं पाकिस्तान जी तरक़ीअ सां आहे। ज़रई साइंस जी तरक़ी ॿिनि शोबनि जे मदद सां थी आहे। उन्हनि मां हिकु शोबो सनत ऐं ॿियो शोबो ज़राइत आहे। प्यारा ॿारो, ही रुगो हिकु शागिर्द अली हसन जो सवाल नाहे, पर तव्हां सभिनी जे लाइ अहम सवाल आहे, छो त इन जो ताल्लुक़ मुल्क जी तरक़ीअ सां आहे। पाकिस्तान हिकु ज़रई मुल्क आहे। कंहिं बि मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहालीअ जो ताल्लुक़ ज़राइत ऐं सनत सां हूंदो आहे। ही ॿ शोबा इंसानी ज़िंदगीअ जी तरक़ीअ लाइ निहायत अहम आहिनि। पाकिस्तान दुनिया जे उन्हनि मुल्कनि में शामिल आहे जिन मुल्कनि जी तरक़ीअ जो दारोमदार ज़राइत ऐं सनत ते आहे। पाकिस्तान जी 70% आबादीअ जो गुज़र सफ़र ज़राइत ते आहे। पाकिस्तान जा ज़रई फ़सुल, जिन में अनाज, मेवा, भाॼियूं वग़ैरह, सॼी दुनिया जे ज़रई मुल्कनि में मशहूरु आहिनि। क़दीम मुल्कनि वांगुरु असां वटि ज़राइत में पुराणा तरीक़ा राइज हुआ। उन सां वक़्तु बि ज़ियान थींदो हो ऐं उन ते महिनत बि घणी करणी पवंदी हुई। इन सां गॾु फ़सुलनि जी पैदावार में का ख़ासि बहितरी ऐं इज़ाफ़ो न थींदो हो। हिन दौर में साइंस ॾाढी तरक़ी कई आहे। मोहसन अली उस्ताद खां पुछियो त साईं, ज़राइत में
साइंस कहिड़ी तरक़ी कई आहे। उस्ताद: पुट, ज़रई साइंस में बे वॾो इनक़लाब अची वियो आहे। घटि वक़्त ऐं तमामु थोरे महिनत सां फ़सुलनि मां वधीक पैदावार हासिल थिए थी। साइंस जे मदद सां मुख़्तलिफ़ जिन्सनि जा ॿिज पिणु अची विया आहिनि, जिन जी पोखाई साइंसी तजरबनि बैदि कई वई आहे, जिन मां पिणु पैदावार में इज़ाफ़ो थी रहियो आहे। फ़सुलनि जी पैदावार वधाइण ऐं फ़सुलनि जी पोखाई ऐं कटाईअ लाइ नयूं नयूं मशीनूं ईजाद थी वयूं आहिनि। इन सां गॾु जदीद क़िस्म जा ॿिज, भाण ऐं कीड़ा मार दवाउनि ज़रई फ़सुलनि में नवां तरीक़ा आज़माया विया आहिनि, जिन सां फ़सुलनि जी उपत में बहितरी आई आहे। इन सां गॾु अॼुकल्ह ज़राइत में साइंसी तरक़ीअ जी सहूलत ज़रिए पाणीअ जी खोट वारो मसइलो बि कंहिं हद ताईं हल कयो वियो आहे। मिसाल तौरु पुराणे ज़माने में माण्हू बरसात जे पाणीअ ते फ़सुलनि जी पोखाई कंदा हुआ। अॼुकल्ह कैनाल, ट्यूबवेल, नंढनि डेमनि ऐं कारेज़ वसीले पाणी फ़सुलनि ताईं पहुचाइण जो कमु कयो वियो आहे। उस्ताद जॾहिं इन मौज़ूअ ते कम वारियूं ॻाल्हियूं कयूं त क्लास जे ॿारनि उस्ताद खे गुज़ारिश कई त साईं, महिरबानी करे असांखे कंहिं ज़रई फार्म जो सैर करायो, जीअं असां सभु इन्हनि ज़रई मशीननि खे कमु कंदे ॾिसूं ऐं वधीक मालूमात हासिल करे सघूं। ॿारनि जो अहिड़ो शौक़ु ऐं दिलचस्पी ॾिसी उस्ताद पंहिंजे हेडमास्तर खां इजाज़त वठी ज़रई फार्म टंडोजाम यूनिवर्सिटीअ जे मैनेजर खे फ़ोन करे उन ख़्वाहिश जो इज़हार कयो त स्कूल जा ॿार ज़रई फार्म ॾिसण था चाहीनि। ज़रई फार्म जे मैनेजर ख़ुशीअ सां इजाज़त ॾिनी। ज़रई फार्म जे सैर लाइ हिकु ॾींहुं मुक़ररु कयो वियो। ॿार ज़रई फार्म ॾिसण लाइ वधीक बेचैन थी विया ऐं इन मुक़ररु ॾींहं जो बेचैनीअ सां इंतज़ारु करणु लॻा। मुक़ररु ॾींहं ते 6हीं क्लास जा ॿार पंहिंजे उस्ताद जी अॻुवाणीअ में ज़रई फार्म ॾिसण लाइ हैदराबाद मां रवाना थिया। अधु कलाक जे सफ़र बैदि ॿार ज़रई फार्म टंडोजाम यूनिवर्सिटी पहुची विया। फार्म जे मैनेजर ऐं उन जी टीम ॿारनि जो आदर भाव कयो ऐं खेनि फार्म जे अंदरि वठी विया। मैनेजर ॿारनि खे पोखायल फ़सुलनि, मेवनि ऐं भाॼियुनि बाबति मालूमात ॾिनी, जिन मां कणक, चांवर वग़ैरह असांजी रोज़ानी ख़ोराक जो अहम हिसो आहिनि। उन वक़्तु ॿारनि खे ज़रई मशीननि जा मॉडल बि ॾेखारिया विया, जेकी फ़सुल जी छटाई, पोखाई ऐं कटाई में कमु अचनि थियूं। मैनेजर जदीद ज़रई उसूलनि जी वज़ाहत निहायत आसान ऐं दिलचस्प अंदाज़ में कई। माहिरनि जी निगरानीअ में ॿारनि खे ज़रई फार्म ॾांहुं रवानो कयो वियो। ॿारनि खे ॾेखारियो वियो त ॿनीअ में ट्रैक्टर ज़रिए हर कीअं हलायो थो वञे ऐं ट्रैक्टर सां ॿिज
जी छटाई कीअं कई थी वञे। इन विच में हिकु ॿार असलम सवाल कयो त साईं तव्हां असांखे इहो बि ॿुधायो त पुराणे ज़माने में ॿिज जी छटाई कीअं थींदी हुई ऐं हर कीअं काहियो वेंदो हो। ज़रई माहिर चयो त पुट पुराणे ज़माने में ॿिनि ॾांदनि खे पाञारीअ में जोटे हर काहियो वेंदो हो ऐं नाड़ीअ ज़रिए पोखाई बि ॾांदनि जी मदद सां कई वेंदी हुई ऐं ॿियो वरी ज़मीन खे पाणीअ सां भराए उन में ॿिज छटियो वेंदो हो। असलम माहिर खां सवाल कंदे चयो त साईं पोइ त इन में वक़्तु घणो लॻंदो हूंदो। ज़रई माहिर जवाबु ॾिनो त हा पुट, इन में हफ़्ता लॻी वेंदा हुआ। हींअर ट्रैक्टर जे करे हिकु ॾींहं में ई छटाई थी वञे थी ऐं इन सां फ़सुल जी पैदावार में इज़ाफ़ो थिए थो ऐं ॿिज जी छटाई हिकु जहिड़ी ऐं तरतीबवार बि थिए थी। इन खां अलावा ॿारो ॾिसो त ही ट्रैक्टर ॿनी सिधी करण लाइ हर काहींदे नज़र अची रहियो आहे। हाणे महीननि जो कमु ॾींहं में थो थिए। आहे न कमाल जी ॻाल्हि। माहिर ॿारनि खे हार्वेस्टर मशीन बाबति ॼाण ॾींदे ॿुधायो त हार्वेस्टर मशीन कणक जी कटाईअ सां गॾु अन्न ऐं बोह अलॻि अलॻि कंदी वेंदी आहे। माहिर ॿारनि खे इन मशीन जी अहमियत, उन जे अलॻि अलॻि पुर्ज़नि ऐं उन जे कम बाबति मरहलेवार ॼाण ॾींदो रहियो। स्कूल जा ॿार इहो ॾिसी हैरान थी विया त हीअ मशीन कीअं न सवें माण्हुनि जो कमु अकेले सिर करे रही आहे। ॿारनि ट्यूबवेल ज़रिए फ़सुलनि ताईं पाणीअ जी रसाईअ जो सॼो कमु पंहिंजे अखियुनि सां ॾिठो। उन खां पोइ ॿार भाॼियुनि जे फ़सुल तरफ़ विया। भाॼियुनि जे फ़सुल जी असुलु मौसम त गुज़री चुकी हुई, पर ॿारनि जॾहिं अहिड़ा फ़सुल ॾिठा त हैरान रहिजी विया। माहिर ॿुधायो त कीमियाई भाण पाणी जी फ़राहमी गर्मीअ जी हरारत खे ज़ाब्ते में आणे ऐं साइंसी औज़ारनि जे मदद सां हर मौसम में भाॼियुनि जा फ़सुल काहिण में कामयाबु थी विया आहियूं। हाणे को बि फ़सुलु सॼो साल उपाए सघिजे थो। स्कूली ॿार जदीद औज़ारनि ऐं जदीद ज़रई तरीक़नि खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थिया। ज़रई फार्म जे सैर दौरान ॿार एतिरो त ख़ुशि ऐं पुरजोश हुआ जो हुननि खे वक़्त जो अहसासु ई न रहियो। कुझु देर खां पोइ ॿार ॾाढा थकिजी पिया। इन करे ॿारनि घर ॾांहुं मोटण जो इरादो कयो। ज़रई फार्म जूं सुठियूं ऐं काराइतियूं ॻाल्हियूं दिलि में सांढे ख़ुशी ख़ुशीअ सां घर वापसि पहुता।